होता रे घणो टाइम थी वियो आहे कीअं असां ई वञे ॿियो न आहियां होता रे चई त वञा हेॾी महिल वञ ॾिसी आ वञ अख छिभदे विच नैन लड़ा के अख छिभदे विच नैन लड़ा के धारा कर दिल चा गया दीदा वाल्या मार दुनाल्या फाड़ जिगर फथ खा गया दीदा वाल्या मार दुनाल्या फाड़ जिगर फथ खा गया अख छिभदे विच नैन लड़ा अख छिभदे विच नैन लड़ा के धारा कर दिल चा गया दीदा वाल्या मार दुनाल्या फाड़ जिगर फथ खा अकबर वारनि मूंखे मारियो आहे ऐं तुंहिंजी ज़मीन मां बि धिका ॾेई कढे छॾियो आहे चवनि था त इहा ज़मीन असांजी आहे तव्हांजी न आहे हा सरदार रुस्तम अकबर वारनि जी एतिरी मजाल हा हा मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो अथनि हा चवनि था ज़मीन असांजी आहे वञ पंहिंजे हर मां वठी वञ ॾिसूं न केरु घटि आहे केरु ॾाढो आहे वञ हाणे तूं मरी विया सफ़ा पुराणो थियो अस्सलामुअलैकुम वालेकुम अस्सलाम सारा कमदार खुशी मां रेस जो कमदार आहियां ऐं मूंखे खादम वारनि अकबर वारनि मूंखे मारियो आहे सफ़ा बुझ बुझ कई अथनि ऐं रेस चयो तूं वञी पंहिंजा हमरा वठी वञ खादम ऐं अकबर वारनि खे सफ़ा बुझ बुझ करे छो तोखे मारियो अथनि असांजी बनी आहे मां रेस चयो घुमण वञ बनी जो चकर हणी आहे हिननि मूंखे मारे सफ़ा बुझ बुझ करे छॾियो ऐं बनी मां धिका ॾेई कढे छॾियो अरे छॾ हल रोज बंदूक हा हलो हाथी नड़े हलो बंदूक करने की कोशिश कर इतना ही तो पूरा करा रेस सब में पूरा करा हालत है क्या कया अदालत पर खानो ऐं कमदार मोचड़ा है जो मुझे बात हथ खयो थई अच तू मुसा गदा अच अस्सलामुअलैकुम अकबर चाल अकबर हाणे तबियत कीअं आहे हाणे सही आहे खानो आहे त वॾी दौं सां कयूं था खानो वारे खे ॿुधायूं था रुस्तम खान सां छा
ठाहींदे